दौलतपुर सफ़न जे कचे में मज़दूरी कंदड़ कुली बिरादरी जी हीमी कुलीअ सां कुली बिरादरी जे जवाबदारनि मुबैन तौर ते ज़्यादती करण जी कोशिश ऐं संदसि मथां तशदुद करण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पंहिंजे पीउ आलम कुली ऐं माउ गंगा कुली सां गॾिजी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हीमी कुलीअ चयो त असां ग़रीब मिसकीन टटोमल खान शहर खां दौलतपुर जे कचे में मज़दूरी करण लाइ आया आहियूं। हीमी असां कुलियुनि इल्ज़ाम हणंदे चयो त हीरो कोली, रामू कुली, हुमेर कुली, लालू कुली ऐं बच्चो कोली असांजे कखान जे घरनि जे घटीअ में मूं ते तशदुद करे ऐं ज़बरदस्ती ज़्यादती करण जी कोशिश कई। रड़ियुनि ते मुंहिंजो चाचो वीरजी कुली छॾाइण लाइ पहुतो त मज़कूर जवाबदारनि चाचे वीरजीअ मथां तशदुद कयो। अहिड़े अमल ख़िलाफ़ असां दौलतपुर सफ़न थाणे ते मज़कूर जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे ऐं असांखे पुलिस रुलाए पई। हिननि SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साण इंसाफ़ कयो वञे। सरवर जूणे जो इबरत टेलीविज़न न्यूज़, दौलतपुर सफ़न।